सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पीटीआई ऐं ॿियनि जी दरख़्वास्तुनि बाबति ॿुधणी। जस्टिस जमाल मंदुखैल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मां वज़ाहत करणु चाहियां थो त सुप्रीम कोर्ट जे इंतिज़ामी मसइलनि खे अंदरूनी मामिलो चयो हो, पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट ते क़ाइमु आहियां। चूंडुनि जे केस बाबति पाण मुरादो नोटिस ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो 4-3 सां आहे। सुप्रीम कोर्ट जे अक्सरती फ़ैसिले पाण मुरादो नोटिस खे रद्द कयो हो। सदर चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कीअं करे छॾियो? इलेक्शन कमीशन कहिड़ी चूंड लाइ कहिड़ो सलाह मशवरो कयो? सुप्रीम कोर्ट जे अक्सरती फ़ैसिले मूजिबि चूंडुनि जो हुकुम नाहे ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर ऑफ द कोर्ट 4 जजिस जो फ़ैसिलो आहे। इलेक्शन कमीशन को डेट आगे करने का बिल्कुल इख्तियार हासिल है। 2 असम्बलियों के इलेक्शन इस तरह से हुए जिस तरह से करवाने की कोशिश हो रही है, और उसके बाद 3 असम्बलियों के इलेक्शन हुए, ना इन इलेक्शंस को कोई तस्लीम करेगा ना उन इलेक्शंस को कोई तस्लीम करेगा। तमाम असम्बलियों के इलेक्शन जो है वो एक दफ़ा यक वक्त जो है वो होने चाहिए। एक तरफ कहा जा रहा है कि ये 3-2 का फैसला है और एक तरफ कहा जा रहा है कि 4-3 का फैसला है। तो ये मामला जब तक क्लियर नहीं होता और इसके मुतल्लक ये कहना कि जी ये अंदरूनी मामला है, सुप्रीम कोर्ट का फैसला जो है वो अंदरूनी मामला नहीं हो सकता। इसलिए इसके ऊपर अबहाम जो है वो दूर होना चाहिए और ये अबहाम जो है वो लार्जर बेंच या फुल कोर्ट बेंच जो है वही दूर कर सकता है। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त असांजे समझ मूजिबि इलेक्शन कमीशन खे तारीख़ अॻिते वधाइण जो इख़्तियार हासिल आहे। समूरियुनि असेंबलियुनि जूं चूंडूं गॾु थियणु घुरिजनि। बदकिस्मती सां अहिड़ा फ़ैसिला थी रहिया आहिनि जंहिंसां मुआशिरे जो तवाज़ुन बरक़रार नाहे रहियो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अंदरूनी मामिलो नथो थी सघे। उन मामले सां सॼी क़ौम ॻंढियल आहे। शक ख़तमु थियणु घुरिजनि। शक फुल कोर्ट ख़तमु करे सघे थी। जेजू अॻवान मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी जो चवणु आहे त क़ानून ऐं आइन में पैदा थियल मुंझारा ख़तमु करणु पार्लियामेंट जी ज़िम्मेवारी आहे। इंसाफ़ जी घुर्ज पूरी करण लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मुल्क में ॻाल्हियुनि लाइ समूरनि स्टेक होल्डरनि खे हिक मेज़ ते वेहणो पवंदो। ॻाल्हियूं करण लाइ का घुर्बल एजेंडा ज़रूरी आहे। मीडिया खे मामला सुलझाइण लाइ अहम किरदारु अदा करणु घुरिजे। बावी करोड़ अवाम जो हक़ आहे। चूंडूं थियनि, अदालती सुधारा थियणु घुरिजनि। असां बि कया। पीटीआई 27 वरनि खां अदल जी बालादस्ती लाइ कमु करे रही आहे। को बि मुल्क अदल ऐं इंसाफ़ जे निज़ाम खां सवाइ अॻिते नथो वञी सघे। मुल्क खे कारो कोर्ट ऐं अवाम बचाईंदो। पीटीआई अॻवान अली मोहम्मद ख़ान। क़ौमी असेंबली जी कानूनी इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटी बिल मंज़ूर करे वरितो। कमेटी सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर बिल 2023 तरमीम सां गॾु मंज़ूर कयो। बिल मंज़ूर थियण बाद हाणे क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। पंजाब जे अॻूणे गवर्नर लतीफ़ खोसा चयो आहे त ही बिल जेको आंदो आहे उन जी टाइमिंग ठीकु नाहे। अपील जो हक़ ॾियण लाइ आर्टिकल 184 जी शिक़ 3 में तरमीम करणी पवंदी। नज़रसानी में वकील जो हक़ ॾियण लाइ बि आइनी तरमीम ज़रूरी आहे। क़ानून साज़ी करे अहिड़ियूं तरमीमूं नथियूं करे सघजनि। बिल अदलिया जी आज़ादी खां मथां आहे। जेको क़ानून साज़ी कई पई वञे उहा अदलिया ते रातां हणणु बराबरि आहे। जेकी मेंबर बेंच जो हिसो हुआ ई न, संदन राय फ़ैसिले में कीअं शामिल थी सघे थी। नून लीग हमेशह अदलिया ते हमलो कयो आहे। पहिरियां मिठाइयूं विराईंदा आहिनि, पोइ सम्झ में ईंदो आहे फ़ैसिलो ख़िलाफ़ आयो आहे। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत पारां और जज खे धमकी ॾियण बाबति केस में इमरान ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत पारां पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी हाज़िरी खां छूट बाबति दरख़्वास्त ख़ारिज। इमरान ख़ान खे 18 अप्रैल ते अदालत में पेश करण जो हुकुम। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास थी रहियो आहे। इजलास में 12 नुक़ाती एजेंडा ते बहस कयो वेंदो। अफ़गानिस्तान रस्ते
भारतीय गुटके जी स्मगलिंग जो मामलो उथारियो वेंदो। केतिरा ई बिल कानून साज़ी लाइ पेश कया वेंदा। लखी जे कचे वारे इलाक़े में जतोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। हथियार बंदन सखर खां वापसि ॻोठ ईंदड़ मोहम्मद नवाज़ जतोई खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। धुरिन में छिकताण। मोरे वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीउ पुट अजल जो शिकार। वारसन पारां कादिर बख्श ऐं संदसि पुट मुश्ताक जैसर जा मर्द क़ौमी शाहराह ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। वारसन जो चवणु आहे त ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर खे तहवील में वरितो वञे। ऐं थर जी फितरी सूंहं मोर पखियुनि जे मरण जो सिलसिलो जारी। डीपले जे ॻोठ खारी पसाया में राणी खेत बीमारी सबबि वधीक 6 मोर मरी विया। 15 ॾींहनि में मरी वियल मोर पखियुनि जो अंग वधी 100 थी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाइल्ड लाइफ खातो नोटिस वठी टीमूं मोकिले मोरनि खे मरण खां बचायो वञे।